नाज़रीन, ठरी मीरवा में सकाफती दिहाड़े के मौके ते ॻोठ मेवा खान मंगरे में मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिं दौरान क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। ॾिसूं था रियाज़ चांडे जी रिपोर्ट। जी नाज़रीन, 6 दिसंबर ते मेहरानटी की तरफा सिंध जा बेट ऐं सिंध जी ज़मीनूं सिंध जी मिल्कियत उनवान हेठि जेको एकता ॾींहुं मल्हाए पियो वञे, उन हवाले सां सॼी सिंध जी ठरी मीरवा तालुके में बि ख़ुशियूं उरूज ते आहिनि। अॼु ॻोठ मेवो खान मंगरियो में उस्ताद अली मर्दा मंगरियो, उस्ताद अज़ीज़ अहमद मंगरियो, शफ़ीक अहमद मंगरियो जी सरपंची में हीअ जेका मेहरानटी जे सर ते मच कचहरी कोठाई वई आहे ऐं उन में जेके महिमान ख़ासि आहिनि, सीनियर साहब यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला खैरपुर जो जनरल सेक्रेटरी नवीद खोड़ो साहब, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मेहरानटी हरीश कुमार साहब ऐं प्रेस क्लब नारो जो सदर हुबली गोपाल साहब, यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठरी मीरवा जो सदर मारम शर साहब सभु मौजूद आहिनि। हिते सुगड़ बि आहिनि, सुगड़नि जी कचहरी बि आहे ऐं फनकार बि आहिनि, उहे बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। इन्हनि सभिनी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त एकता जे हवाले सां पोइ 6 दिसंबर कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदा, केतिरी ख़ुशी सां मल्हाईंदा, वधीक उन्हनि ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। जी बिल्कुल, जेके भी सिंधी चैनल जसलाना ख़ास तौर ते असां जेके मेहरानटी जा रऊफ़ साहब हुजे, गुलाम नबी साहब हुजे, जसलानो माना हिकु प्लेटफॉर्म ते अची सिंध जे जेकी भी वेटनरी मिल्कियत आहे उन ते मालिकी कई अथऊं, सभिनी सिंधी कई अथऊं ऐं सभु सिंधी हिकु आवाज़ बणिजी अहिड़ा महफ़िलियूं, अहिड़ी चौकियूं ऐं अहिड़ियूं मच कचहरियूं हणी इहो हिकिड़ो मैसेज ॾींदा त असांजे सिंध जे जेके बेटनि जा वारस सां सिंध जेको असांजो यूनिटी जो जदीयत जो जेको मैसेज वेंदो, मां सम्झां थो चङनि ये सिंधी मीडिया जेका है बिलख़ुसूस मेहरान टीवी है, जसलाना न्यूज़ डायरेक्टर है रऊफ़ साहब है, CEO है उन सिंध की मालिकी कई है, सिंध के जेके इशूज़ आहिनि उन जा बेट आहिनि उन ते पंहिंजी मालिकी ॼाणाई ऐं सिंधियुनि खे सुजाॻ कई त हीअ तव्हांजी मिल्कियत आहिनि, इन ते तव्हांजो ई हक़ आहे, इन्हनि जी मालिकी कयो, पंहिंजे कल्चर खे उजागर कयो। इहो पटको टोपी असांजो शान आहे, अजरक असांजी शान आहे। मीडिया तमामु हिकिड़ो वक़्तु तो फ़ैसिलो कयो आहे, मोराई साहब ऐं रऊफ़ चांडे साहब खे जस ॾियूं था। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जॾहिं वफ़ाक़ उन सिंध जे बेटनि ते दाड़ो पियो हणे ऐं हीअ तमामु वक़्तु तो फ़ैसिला असीं इन जा ॾियूं था। जीअं त अॼु 6 दिसंबर के हवाले सां ॻोठ मेवो खान मंगरियो में जेको प्रोग्राम कयो वियो बेटनि जे बारे में जेको एकता जो प्रोग्राम कयो वियो आहे, हीअ प्रोग्राम जेको मेहरानटी जी तरफ़ां मुक़ररु थियो आहे 6 दिसंबर सिंध जी एकता जे हवाले सां, उनमें जो साईं अब्दुल चांडो साहब, उन खां पोइ साईं गुलाम नबी मोराई साहब, उन्हनि वॾी मदद कई आहे, जज़्बो ॾिनो आहे ऐं सभई दोस्त जसलाना साईं वॾी महिरबानी आहे मेहरान टेलीविज़न वारनि जी, जंहिं असांखे बि गॾाए एकता जो ॾींहुं ॾिनो आहे। मोराई साहब ऐं चांडियो साहब जी वॾी महिरबानी आहे जो असांखे गॾाए हिते मेवो खान मंगरी में असां सभिनी खे गॾायो अथई ऐं उन्हनि जी एतिरी महिरबानी आहे जंहिंजो माना को अंदाज़ न आहे। सीनियर साहब भी एडी शइ खे